नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे लाड़काणे खां ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे ज़िले में HIV ब्रेक आउट थियण बाद तहरीक में आयल पुलिस पीर शेर रोड वटि कबाड़ी जे हिकु दुकान ते छापो हणी इस्तेमालु थियल हज़ारे सिरिंज ऐं ड्रिप सेट हथ करण बाद कबाड़ी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त कबाड़ी जे दुकान ते छापे दौरान हथ कयल सिरिंज ऐं ड्रिप सेट बोरियुनि में लिकाए वेकिरो करण लाइ रखिया विया हुआ। लाड़काणे पुलिस पीर शेर रोड वटि कबाड़ी जे दुकान ते छापो हणी उते बोरी में बंदि पियल इस्तेमालु थियल हज़ारे सिरिंज ऐं ड्रिप सेट हथ करे कब्ज़े में वठी छॾियनि। इन मौक़े ते पुलिस कबाड़ी खे पिणु गिरफ़्तार करे वरितो ऐं मुंतक़िल हंधि मोकिले छॾियो, जिथां खणसि जांच शुरू कई पई वञे। पुलिस मूजिबि हथ कयल सिरिंज ऐं ड्रिप सेट प्लास्टिक जे सामान में अंदरि बंदि करे बोरियुनि में लिकाया विया आहिनि, जेके कबाड़ी जे ॿिए सामान सां वेकिरो करण लाइ रखिया विया हुआ। ज़रीर मूजिबि लाड़काणे जे मुख़्तलिफ़ मेडिकल सेंटर ऐं सरकारी अस्पताल पारां ड्रिप सेट ऐं सिरिंज उछलायूं वञनि थियूं। कुझु माण्हू इहे गॾु करे कबाड़ी खे खपाइनि था, जेके ॿीहर इस्तेमालु जोॻो बणाए मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वेकिरो कनि था, जिते इन्हनि जी सफ़ाई ॿीहर वेकिरो करण लाइ मोकिलिया वञनि था। वाज़ रहे त HIV बाद ब्रेक में WHO पारां रिपोर्ट ॾिनी वई। हिन सिरिंजनि जी बार बार इस्तेमाल सां HIV जो वायरस पकड़ियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।